कराची जी सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में शहर अंदर हद दख़लनि बाबत केस जी ॿुधणी थी, जंहिंजे सिलसिले में अटार्नी जनरल, बचाव वारो सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार अदालत में पेश थिया। बचाव वारे सेक्रेटरी तरफ़ां रिपोर्ट पेश कई वई, जंहिंखे अदालत रद्द करे छॾियो। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त रिपोर्ट ते शक शुबा आहिनि। ॿुधायो वञे त अदालती हुकुम ते अमल छो नाहे थियो। इहा रिपोर्ट मुतमिन न कंदड़ ऐं अखियुनि में मिटी विझण बराबरि आहे। उन ते अटार्नी जनरल मौक़ुफ़ अख़्तियार कयो त सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, खेसि वज़ाहत जो मौक़ियो ॾिनो वञे। जज रिमार्क्स ॾींदे चयो त आर्मी पारां शादी हाल हलाइण जो कहिड़ो जवाज़ आहे। जस्टिस गुलज़ार अहमद चयो त आर्मी खे कहिड़ो अख़्तियार आहे जो हुन सरकारी ज़मीन कंहिं फ़र्द जे हवाले करे छॾी आहे। उन ते अटार्नी जनरल दलील ॾींदे चयो त शादी हाल जे किराए जा पैसा शहीदनि जे वारसनि खे ॾिना वेंदा आहिनि। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त खेनि कहिड़ी ख़बर त पैसा केॾां पिया वञनि, हू वधीक वक़्तु नथा ॾेई सघनि। जंहिं ते अटार्नी जनरल दलील ॾींदे चयो त शहीदनि जो वॾो रुतबो हूंदो आहे। उन ते जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त जी हा, शहीदनि जो वॾो रुतबो हूंदो आहे, अलाह करे हू बि शहीद थी वञनि। अटार्नी जनरल चयो त शहीदनि लाइ वॾियूं सख़्तु शर्तूं आहिनि। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं हू मारिजी वञे त छा हू शहीद न सॼो वेंदो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त हुकूमत कमु करणु चाहे त 5 मिंट लॻंदा आहिनि, बिल्डोज़र पहुची वेंदा आहिनि ऐं जाइ साफ़ थी वेंदी आहे। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त शहर लैंड माफ़िया जे वरचड़ लाइ शादी हाल हलनि पिया, जेकॾहिं अव्हां न हटाईंदव त ॿिया कीअं अमल कंदा। अदालत चयो त खेनि सभु ख़बर आहे त केरु छा पियो करे, कंहिं हिकु प्लाट जो मामिलो न आहे। अदालत हद दख़लनि बाबति बयानु ॾियण ते मकानी खातनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी ऐं कराची जे मेयर वसीम अख्तर ते कावड़ जो इज़हार पिणु कयो। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त किथे आहे उहो वज़ीर जेको चवे पियो त हिकु इमारत बि न किराई वेंदी। मेयर बि चवंदो वते पियो त इमारतूं न किराई वेंदियूं। छा इन्हनि खे अदालत सां जंग विड़णी आहे? पहिरियों सभिनी खे ॿुधण बाद पोइ ॾिठो वेंदो त इन्हनि खे केॾांहुं मोकिलिणो आहे। अदालत चयो त सॼे शहर में लैंड माफ़िया सरगर्म आहे ऐं इहे माण्हू ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त दिल्ली कॉलोनी में 8-8 माड़ इमारतूं ठाहियूं पियूं वञनि, न पाणी हूंदो आहे न ई का लिफ्ट। ज़ैनब मार्केट समेत सदर में गैरकानूनी पार्किंग थी रही आहे। कॾहिं कार्रवाई कई वेंदी, इदारा आख़िर कॾहिं निंड मां सुजाग थींदा। सुप्रीम कोर्ट हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन में अदालती हुकुम ते अमल न करण वारे बयान ते मकानी खातनि वारे वज़ीर सईद गनी खे तौहीन अदालत जो नोटिस जारी करे छॾियो। अदालत फ़ौजी छावणियुनि ऐं ॿियनि जूं नज़रसानी दरख़्वास्तूं बि रद्द करे छॾियूं। सुप्रीम कोर्ट सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे शहर मां हद दख़लियूं जल्द ख़तमु कराइण जी हिदायत पिणु जारी कई।